अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में भलीकारा हुए सिर अली भट्ट ख़बर शामिल कंदा हलूं। कोहिस्तान में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। दरवात डैम जे ॿोॾि मुतासिर मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ यार मोहम्मद पालारी, ॻोठ लोंग खान खोसो, खमीसो खोसो, आलम पालारी, उस्मान बापलाणी ऐं ॿियनि ॻोठनि जे मुतासिर रहवासियुनि हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां वार न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हाजी मीर पालारी, उमरदीन पालारी, कमरदीन पालारी, अली मोहम्मद पालारी, दणी बख्श पालारी, गुलशेर पालारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में डैम मुतासिर ॻोठाणनि सख़्त नारेबाज़ी कई। मुतासिरनि जो चवणु हो त 1 महीनो अॻु संदसि घर ऐं फसल दरवात डैम जे पाणीअ में ॿुॾी विया हुआ, जितां हू पंहिंजी मदद पाण तहत जानियूं बचाए निकिता हुआ। संदनि लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हिननि चयो त वज़ीर आला सिंध डैम वारी जाइ ते पहुतो पर संदसि का बि वार न कई। मुतासिरनि जो चवणु हो त डीसीअ खेनि रुगो कुझु ख़ीमा ॾिना आहिनि। राशन में मिलंदड़ अटो जानवरनि जे खाइण जहिड़ो बि न आहे। हुकूमत खेनि बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। असांजा बच्चा दरबदर आहिनि। ॿोॾि असांजो सभु कुझु तबाह करे छॾियो आहे, पर असांजी केरु सार लहण वारो न आहे। हिननि घुर कई त खेनि घरनि फसलनि ऐं जो मुआवज़ो ॾेई खेनि अजो मुहैया करे तकलीफ़ खां दूर कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।